शौकत हुसैन शोरो। मशहूर कहानीकार, ड्रामा निगार, लेखक शौकत हुसैन शोरो 4 जुलाई 1947 ते मीरपुर बठोरे में मशहूर कानूनदान अब्दुल करीम शोरे जे घर में ॼाओ। हिन सचल कॉलेज हैदराबाद में ग्रेजुएशन ऐं सिंध यूनिवर्सिटी जामशोरे में मास्टर्ड कई। शौकत हुसैन शोरो सिंध जे मशहूर कहानीकारनि में शुमार थिए थो। हिन केतिरा ड्रामा लिखिया। शौकत हुसैन शोरे जे कहाणियुनि जे मजमूअनि में गूंगी धरती, ॿोड़ो आकाश, अखियुनि में टंगियल सपना, गुम थियल पाछो, रात जो रंग शामिल आहिनि। हिन मुख़्तलिफ़ नौकरियूं कयूं। गुल फुल समेत मुख़्तलिफ़ रिसालनि जो एडिटर रहियो। पाकिस्तान टेलीविज़न ते स्क्रिप्ट प्रोड्यूसर रहियो। सिंध यूनिवर्सिटी जामशोरे में इम्तिहान जे कंट्रोल समेत मुख़्तलिफ़ उहिदनि ते रहियो। सिंध अलाइजीअ जो डायरेक्टर बि रहियो। शौकत हुसैन शोरो 9 नवंबर 2021 ते वफ़ात करे वियो। वफ़ा रज़ा, इबरत न्यूज़, हैदराबाद।